मुनेड़ो रिपोर्ट नसरुल्ला लाशारी। मुनेड़ो भरसा फुल शहर की रहवासी बुढ़ड़ी औरत इमाम सादी फुल ऐं पुट सईद फुल जो मुबैना न्याणी अगवा ऐं गुम थियण खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। तफ़सील मूजिब फुल शहर की रहवासी बुढ़ड़ी मुस्मात इमाम सादी ऐं पुट सईद अहमद फुल मीडिया आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त 1.5 महीनो अॻु ज़ुल्फ़कार लगारी ऐं आलम लगारी पहिरियां मुंहिंजे भाणे जे हबीबुल्ला फुल ते शहर में सरेआम कातिलाणो हमलो कयो ऐं ॿिए ॾींहं ते वरी मुंहिंजी न्याणी तहमीना फुल खे ज़ुल्फ़कार लगारी ऐं आलम लगारी अगवा करे विया हुआ। मुंहिंजी न्याणी तहमीना फुल खे ज़ुल्फ़कार लगारी अलाए किथे गुम करे छॾियो आहे। मुंहिंजी न्याणी अलाए जीअरी बि आहे, अलाए ज़ालिमनि उनखे मारे छॾियो ऐं वरी उल्टो मुंहिंजे भाउरनि हाजी जुमन फुल अयूब फुल ऐं मुंहिंजे पुटनि भाणजनि खिलाफ़ कूड़ा केस करे रहिया आहिनि। हिन चयो त असां 1.5 महीनो खां दरबदर वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। न्याणी असांजी अगवा थी आहे, गुम आहे, फायरिंग बि असांजे छोकिरनि ते थी आहे ऐं वरी कूड़ा केस बि असां ते पिया दाख़िल कनि। असां दरबदर आहियूं, इन लाइ ख़ुदा असां सां इंसाफ़ कयो वञे। असांजी न्याणी तहमीना बाज़ियाब कराए छोकिरनि ते कातिलाणे हमलो कंदड़ ज़ुल्फ़कार लगारी, आलम लगारी ॿियनि खे गिरफ़्तार कयो वञे, न त एहतिजाज जो दाइरो वधाईंदासीं।